अस्सलामुअलैकुम नाज़रीन, आवाज़ न्यूज़ में आवा है इशा अयूब। सब खबरें शामिल करना से है नवक्चू हेडलाइंस। वज़ीर आज़म शहबाज शरीफ जो अगूड़े सदर आसिफ अली जरदारी JUI सरबराह मौलाना फजल रहमान काफ लीग सदर चौधरी शुजात सां फ़ोन ते राब्तो पंजाब जे निगरान हुकूमत के हवाले से सलाह मशवरा ज़रियन मौजूद इतिहादुन पंजाब के निगरान वॾे वज़ीर जो नालो तजवीज़ करण जो इख्तियार वज़ीर आज़म हवाले करे छॾियो। PP चेयरमैन बिलावल भुट्टो जरदारी चयो आहे त मकानी चूंडुनि खां पोइ साबित थी वियो आहे त PP सिंध जी शहरी ऐं बहिराड़ी वारनि इलाइक़नि जी सभ खां मक़बूल पार्टी आहे। कराची ऐं हैदराबाद जी अवाम जो थोराइतो आहियां जिन जी आलनि खे वोट ॾेई कामयाब कयो। पाकिस्तान पीपल्स पार्टी वफ़ाक़ जी ज़ंजीर आहे। कराची में पीपल्स पार्टी जी कामयाबी सॼे मुल्क जी कामयाबी आहे। कराची ऐं हैदराबाद जी तरक़ीअ लाइ समूरी धुरियुनि जो गॾिजी कमु करणु अवाम जी ख़ुशहाली जो सबबु बणिजंदो। पीपल्स पार्टी सब खां वधीक सीटूं खटे साम्हूं आई आहे। असां जमायत इस्लामी सां गॾिजी कमु करण लाइ तैयार आहियूं। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जो ॼाम शोरे में तक़रीब खे ख़िताब संदसि चवणु आहे त मकानी चूंडुनि में सिंध जी अवाम असां ते एतमाद करे वोट ॾिनो। ख़तरनि बावजूदि इलेक्शन पुरअमन तरीक़े सां थी वई। पुरअमन तरीक़े सां चूंडूं थियण ते पुलिस ऐं सिक्योरिटी इदारा जसलहन। इमरान ख़ान क़ौमी असेंबली में वापसि अचे थो त सुठी ॻाल्हि आहे। कराची में मेयर पीपल्स पार्टी जो हक़ आहे। अवाम मकानी चूंडुनि में PTI खे रद्द कयो। कराची जे मेयर लाइ पीपल्स पार्टी ऐं जमायत इस्लामी गॾिजी मसइलो हल कंदियूं। PTI सां ॻाल्हियूं न थींदियूं। जमायत इस्लामी खे अवाम मैंडेट ॾिनो, उनखे असां तस्लीम कयूं था। जीअं असां ॿियनि जमायतुनि जो एतिराम कयो आहे, ॿियूं जमायतूं बि एतिराम कनि। सिंध सरकार ते मकानी चूंडुनि जा नतीजा तब्दील करण जा इल्ज़ाम बेबुनियाद आहिनि। नतीजा तब्दील कराइण सवलो कमु हुजे हा त सभ खां पहिरीं मां पंहिंजे भाउ खे कामयाब करायां हा। सूबाई वज़ीर सईद गनी जी प्रेस कॉन्फ्रेंस। कराची ऐं हैदराबाद जूं मकानी चूंडूं इलेक्शन कमीशन जे मथां दाग़ आहिनि। कराची में अॼु बि मैंडेट MQM जो आहे। तकबंदियूं सही हुजनि हा त पीपल्स पार्टी 25 खां वधीक सीटूं बि न खटे सघे हा। PP सां मुआहिदो कयो हो त तकबंदियुनि खे सही कयो वञे। MQM अॻवान वसीम अख्तर जी प्रेस कॉन्फ्रेंस। KP जे वॾे वज़ीर महमूद ख़ान सूबाई असेंबली अॼु ई टोड़ण जो ऐलान करे छॾियो। संदसि चवणु आहे त ख़ैबर पख्तूनख्वा असेंबली टोड़ण वारी समरी अॼु गवर्नर खे उमाणी वेंदी। मुल्की मुफ़ाद में असेंबली खे अॼु ई टोड़ियो वेंदो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ जी भारतीय वज़ीर आज़म नरेंद्र मोदी खे संजीदा ऐं असराइती ॻाल्हियुनि जी दावत। भारत सां कश्मीर मसइले समेत समूरनि तकरारी मामलनि ते ॻाल्हियुनि लाइ तैयार आहियूं। भारत कश्मीर में इंसानी हक़नि जी लताड़ खे रोके। पाकिस्तान भारत विच में 3 जंगूं थी चुकियूं आहिनि। वज़ीर आज़म शहबाज शरीफ जो परॾेही TV खे इंटरव्यू चवे थो पाकिस्तान अमरीका ऐं चीन विच में पुल जो किरदारु अदा करे रहियो आहे। इस्लाम हर क़िस्म जी शिदत पसंदी ऐं इंतिहा पसंदी ख़िलाफ़ आहे। असांजा लाॻापा तोहफ़नि खां मथां आहिनि। हुकूमत पंहिंजो आइनी मुद्दो पूरो कंदी। मुंहिंजी हुकूमत में करप्शन जी का बि गुंजाइश नाहे। करप्शन जे मामले ते असांजी पॉलिसी ज़ीरो टॉलरेंस आहे।